सेक्शन थाने के SHO नियाज़ पंवर, सखीपीर थाने के SHO ग़ुलाम हैदर शाहानी जी 2 साल सर्विस ख़त्म कई वई है। कासिमाबाद के एजाज़ अली मसण एयरपोर्ट SHO अयास बुग्यू और SHO पिंजारी अब्दुल करीम अब्बासी जी 2 साल सर्विस ख़त्म कई वई है। तफ़सील मालूम कंदासीं। अवां के आगाह किया पिया हैदराबाद में मैनपुरी और गुटको था हलराइण ते SSP पारा 5 थानन के SHO जी 2 साल सर्विस ख़त्म कई वई है। इम्तियाज़ खोसो का तफ़सील मालूम कयूं था। इम्तियाज़ छा तफ़सील आहिनि? हैदराबाद में SHO की सरबराही में मुबैना तौर मैनपुरी में गुटको और विकिरो थियण जो इंकशाफ थियो आहे। इन मामले जो SSP नोटिस वठंदे 5 थानन के SHO जी 2 साल सर्विस खत्म करे छॾी आहे। साजिद आमिर सदोज़ई पारां A सेक्शन थाने के SHO नियाज़ पंवर, सखीपीर थाने के SHO ग़ुलाम हैदर शाहानी, कासिमाबाद के एजाज़ अली मसण एयरपोर्ट पुलिस के इंचार्ज SHO अयास बुग्यो समेत 5 थानन के SHO की 2 साल सर्विस खत्म कई है। कि रग हैदराबाद पुलिस के तर्जमान पारा पधराई भी जारी की है। उनमें SHO के IG सिंध मुश्ताक मायर और DIG पीर मोहम्मद शाह जो हुकुम तहत सज़ाऊं ॾिनी वियूं आहिनि। पुलिस ज़रियनि जो चवणु आहे त ॼाणायल थाननि जी हदनि में शहरनि शिकायतूं कयूं हुयूं। गॾोगॾु SSP जी जेका स्पेशल टीम है उन पारां भी छापा हया विया हुआ, जिन दौरान ये इंकशाफ थियो तो वॾे मिक़दार में लाॻापियल थाननि जी हदनि में गुटको ऐं मैनपुरी जेको आहे हथियार थिए थो ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते सप्लाई थिए थो। उनखे जेके SHOs आहिनि उहे रोकण बदिरां उते जेके मनशात फ़िरोश आहिनि उनखां मुबैना तौर लखें रुपया हफ़्तो वठी इन ख़ुदे कारोबार जी सरपरस्ती करे रहिया आहिनि। इन मामले जी तस्दीक थियण बैदि 5 SHOs खे SSP साजिद अहमद सदोज़ई सज़ाऊं ॾिनियूं आहिनि ऐं 2 SHOs खे बि ख़बरदार कयो वियो आहे त जेकॾहिं उन्हनि जी हदनि में भी सोशल क्राइम हलंदी ऐं उन्हनि समाजी बुराइयुनि जा ॾबंद न थींदा त उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई कयूं वेंदियूं। ठीक है, वॾी महिरबानी इम्तियाज़ अपडेट करण जे लाइ।